अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो AK सिंध न्यूज़। ख़बर शामिल कंदासीं। नवाबशाह मां कराची जे इलाइक़े ज़िया कॉलोनी जी रवासिण औरत मसमात समेरा ज़ाल इशफ़ाक़ मसीह पंहिंजे ॿिनि पुटनि वनी लोरक ऐं ॿिनि मासूम अनाया ऐं पेरिस सां गॾु मुड़ुस जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ नवाबशाह प्रेस क्लब पहुची एहतजाजी मुज़ाहिरो कंदे दायो आहे त मुंहिंजी 2012 में वालदेन जी रज़ा ख़ुशी सां मामे जे पुटु इशफ़ाक़ सां शादी थी हुई, जंहिं मां मूंखे ॿिनि पुटनि ऐं 2 धीअरुनि जो औलाद आहे। हिन चयो त हिन वक़्तु मुंहिंजी मुड़ुस बग़ैर इजाज़त जे सरगोदा जे रवासिण औरत आशिक़ा सां मुंहिंजी इजाज़त खां बग़ैर शादी कई आहे। हिन चयो त ॿी शादी खां पोइ मुंहिंजे मुड़ुस मूंखे ज़ुल्मनि जी इंतिहा करे छॾी आहे, जॾहिं त मुंहिंजी ऐं मुंहिंजे ॿारनि जो ख़र्च बि बंदि करे छॾी, जंहिंजे करे सख़्तु परेशान आहियां। हिन चयो त मुंहिंजी मुड़ुस इशफ़ाक़ ऐं उनजो वलद मुंती बिला जवाज़ तशद्दुद कनि था, जिन खां तंग थी मां राति जे वक़्तु कराची खां निकिरी पंहिंजे वालिदैन वटि पनाह वरिती आहे। हिन चयो त मूंखे पंहिंजे मुड़ुस ऐं उनजे पीउ मां जान जो ख़तरो आहे। हिन चयो त मूंखे मुड़ुस ऐं उनजे पीउ ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। नवाबशाह मां AK सिंध न्यूज़ जो ब्यूरो चीफ तालिब हुसैन रिंद जे रिपोर्ट मुताबिक़ कराची जे इलाइक़े ज़िया कॉलोनी जे रवासिण औरत मसमात समेरा ज़ाल इशफ़ाक़ मसीह पंहिंजे ॿिनि पुटनि वनी लोरक ऐं ॿिनि मासूम नियाणियुनि अनाया ऐं पेरिस सां गॾु मुड़ुस जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ नवाबशाह प्रेस क्लब पहुची एहतजाजी मुज़ाहिरो कंदे दायो आहे त मुंहिंजी 2012 में वालदेन जी रज़ा ख़ुशी सां मामे जे पुटु इशफ़ाक़ सां शादी थी हुई, जंहिं मां मूंखे 2 पुटनि ऐं 2 धीअरुनि जो औलाद आहे। हिन चयो त हिन वक़्तु मुंहिंजे मुड़ुस बग़ैर इजाज़त जे सरगोदा जे रवासिण औरत आशिक़ा सां मुंहिंजी इजाज़त खां बग़ैर शादी कई आहे।